वोमइन न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त हैदराबाद में खबर ॾींदा हलूं त न्याज़ स्टेडियम में सिंध वोमइन कप इंटरसिटी सुपर लीग चैंपियनशिप जी ॿिए ॾींहुं बि ॿिनि मैचिस जो फ़ैसिलो थियो। ग्रुप ए मां SMS वुमेन क्रिकेट क्लब कराची ऐं ग्रुप बी मां M हुसैन वुमेन क्रिकेट क्लब कराची सेमीफाइनल लाइ क्वालीफाई करे वरितो। उन ॾिसम में सिंध क्रिकेट एसोसिएशन जे निज़ाम हेठि सिंध वुमेन कप इंटरसिटी सुपर लीग चैंपियनशिप में ॿिए ॾींहुं बि ॿ मैचूं खेॾियूं वयूं। ग्रुप ए जी पहिरीं मैच में SMS वुमेन क्रिकेट क्लब कराची फिजिकल स्पोर्ट्स कॉलेज सखर के 136 रन्स तां शिकस्त ॾिनी। कामयाबी माणींदड़ टीम पहिरीं खेॾींदड़ इंटरनेशनल रांदीगराणी हुसा ख़ालिद जी शानदार इनिंग सबबि 20 ओवर्स में 3 विकेटुनि जे नुक़सान में 209 रन्स ठाहियूं। हुसा ख़ालिद 11 चौकनि ऐं 2 छक्कनि जी मदद सां 66 बालनि ते 101 रन्स ठाहे नुमाया रही। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।